अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HR JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनर ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवाण में सुई गैस जे हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर ख़िलाफ़ शहरी ताद जो महरापुर में सुई गैस ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। सुई गैस जे बंदि रहण सबबि सुबुह जो ॿारड़ा बग़ैर नाश्ते जे स्कूल वञनि था। शटर बंदि हड़ताल ऐं एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। ख़बर मूजिबि खानवाण शहर में सुई गैस जे हथरादू लोड शेडिंग ऐं प्रेशर घटि हुजण ख़िलाफ़ शहरी ताद खानवाण पारां सुई गैस कंपनीअ जे SDO ऑफिस महरापुर जे गेट अॻियां एहतजाज कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाणनि शहरी ताद जे सदर सैयद आशिक़ अली शाह, ज़हूर अहमद कुंदर, आमिर मीमण जे अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुज़ाहिरीन नारेबाज़ी कंदे चयो त सुई गैस अमले पारां गैस जे हथरादू लोड शेडिंग जे करे शहरी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। हिननि चयो त सुई गैस कंपनीअ जे इंतज़ामिया ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल करे एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।